अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। अच्छा हाल खुश है तो भी सही है। हाणे पाण सिमेट्रिकल डिफरेंस कंदासीं। ही हिकु पंहिंजो सेट मां ऑपरेशन रहियल हुयो। सिमेट्रिकल डिफरेंस में थींदो छा आहे? सिमेट्रिकल डिफरेंस में पाण उहे मेंबर लिखंदा आहियूं जेका ॿिन्ही सेटनि में हिकु जहिड़ा न हुजनि। कहिड़ा मेंबर? जेका ॾिनल सेटनि में हिकु जहिड़ा न हुजनि हू पाण लिखंदा आहियूं। हिन खां पहिरियों यूनियन, इंटरसेक्शन, डिफरेंस ये ऐं कॉम्प्लीमेंट हू पाण सॼा करे चुका आहियूं, जेकी तव्हां प्ले लिस्ट में ॾिसी सघो था। ठीकु आहे। हाणे पाण पहिरीं मिसाल कयूं था। ए सेट इन में गिवन आहे जंहिंजा मेंबर आहिनि 1, 2 ऐं 4 ऐं बी सेट हुनजा मेंबर आहिनि 1, 5 ऐं 6। त हाणे पाण हिन ॿिन्ही सेटनि जो सिमेट्रिकल डिफरेंस मालूम करिणो आहे, जंहिंखे पाण डेल्टा जी निशानी सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे ए सिमेट्रिकल डिफरेंस ए डेल्टा बी, पहिरियों ए आहे त ए जा मेंबर लिखंदासीं 1, 2 ऐं 4। ठीकु आहे। ऐं साॻी विच में डेल्टा जी निशानी ऐं बी जा मेंबर 1, 5 ऐं 6। ही बी सेट बि अची वियो। हाणे पाण जवाब में कहिड़ा मेंबर लिखंदासीं? जवाब छा थींदो? उहे मेंबर लिखंदासीं जेका ॿिन्ही सेटनि में हिकु जहिड़ा न हुजनि। ॾिसूं कहिड़ा हिकु जहिड़ा न आहिनि। हिकु हिन में आहे, हिन में बि आहे, त पाण हिकु जहिड़ा न लिखंदासीं। ही पाण न लिखंदासीं। बाक़ी ॾिसूं 2 हिन में आहे, हिन में न आहे, त ही लिखंदासीं छो जो हिकु जहिड़ो न आहे। 4 हिन में आहे, हिन में न आहे, ही बि लिखंदासीं। ठीकु आहे। ऐं 5 ऐं 6 इहे उहे मेंबर आहिनि जेका ॿिन्ही में हिकु जहिड़ा न आहिनि। त इहो ई पंहिंजो जवाबु आहे, इहो ई सिमेट्रिकल डिफरेंस आहे। ठीकु आहे। हीउ पंहिंजो जवाबु थी वियो। हाणे जेको ॿियो प्रॉब्लम आहे हुनमें कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि, कहिड़ा कहिड़ा सेट आहिनि। सी सेट आहे ऐं डी सेट आहे। हीउ ॾिसो, ॿई जेका सेट आहिनि बराबरि आहिनि, मतिलबु ॿिन्ही में हिकु जेतिरा ऐं हिकु जहिड़ा मेंबर आहिनि। हिन जो सिमेट्रिकल डिफरेंस कीअं थींदो हू पाण मालूम कयूं था। सी डेल्टा डी, पहिरियों सी आहे त सी सेट लिखंदासीं 3, 4 ऐं 5। ही हिन जा मेंबर थी विया, विच में निशानी। ठीकु आहे। हुनखां पोइ डी सेट जेको आहे 3, 4 ऐं 5। ठीकु थी वियो। हाणे सिमेट्रिकल डिफरेंस में छा हूंदो आहे? पाण कहिड़ा मेंबर लिखंदा आहियूं? हू मेंबर जेका ॿिन्ही में हिकु जहिड़ा न हुजनि हू पाण लिखंदा आहियूं। ॾिसो, हिन ॿिन्ही सेटनि में को बि अहिड़ो मेंबर आहे जेको हिकु जहिड़ो न हुजे। हिते सभु हिकु जहिड़ा आहिनि। जेका हिन में मेंबर आहिनि उहे ई हिन में आहिनि, त ही हिन वारा मेंबर हिन वारनि जहिड़ा आहिनि, त हिन जो जवाबु जेको आहे हू पंहिंजो नल सेट थींदो, ख़ाली सेट। छो जो को बि मेंबर अहिड़ो न आहे जेको ॿिन्ही में हिकु जहिड़ो न हुजे, सभु हिकु जहिड़ा आहिनि। त इन करे सी सिमेट्रिकल डिफरेंस डी जेको आहे हू नल सेट आहे। हीउ पंहिंजो जवाबु। उमेद आहे सम्झायो हूंदो। हाणे पाण आख़िरी मिसाल कयूं था, जेकी आहे टी मिसाल। उनमें बि पाण खे 2 सेट मिलियल आहिनि। हिकु सी सेट आहे ऐं ॿियो हिकु ई सेट आहे ऐं ॿियो एफ सेट आहे। ई जा मेंबर ए ऐं बी आहे ऐं एफ जा मेंबर सी ऐं डी। ठीकु आहे। ई सिमेट्रिकल डिफरेंस एफ, पहिरियों ई आहे त ई लिखंदासीं सेट, ऐं हुन खां पोइ सिमेट्रिकल डिफरेंस जी विच में निशानी, ऐं एफ सेट जेको आहे सी कामा डी। हाणे ॾिसो, हिन जो जवाबु छा थींदो? सिमेट्रिकल डिफरेंस में पाण कहिड़ा मेंबर लिखंदा आहियूं जेका ॿिन्ही में हिकु जहिड़ा न हुजनि। हाणे ॾिसो, को बि हिकु जहिड़ो आहे न आहे, सभु हिकु जहिड़ा न आहिनि। ए हिन में आहे त हिन में न आहे, ही बि लिखंदासीं। बी हिन में आहे, हिन में न आहे, ही बि लिखंदासीं। सी हिन में आहे, हिन में न आहे, ही बि लिखंदासीं। ऐं डी बि ईअं आहे। मतिलबु को बि हिकु जहिड़ो मेंबर न आहे, को बि हिकु जहिड़ो मेंबर न आहे जेको पाण न लिखूं। जेका हिकु जहिड़ा हूंदा हू न लिखंदासीं, बाक़ी सॼा लिखंदासीं। सही आहे। तव्हां डेफिनेशन ईअं बि चई सघो था त पाण सिमेट्रिकल डिफरेंस में जवाब में उहे मेंबर लिखंदा आहियूं जेका हिकु जहिड़ा न हुजनि। सिमेट्रिकल डिफरेंस में पाण उहे मेंबर न लिखंदा आहियूं जेका हिकु जहिड़ा हुजनि। छा? पाण उहे मेंबर न लिखंदा आहियूं जेका हिकु जहिड़ा हुजनि। पाण सिर्फ़ु उहे मेंबर लिखंदा आहियूं जेका हिकु जहिड़ा न हुजनि।
उम्मीद है सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलंदो नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।